अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इज़ा तल्लक़्तुमुन निसाअ फ़तल्लिक़ूहुन्ना लि'iद्दतिहिन्ना व अहsul इद्दह वत्तक़ुल्लाह रब्बकुम ला तुख़रिजूहुन्ना मिन बुयूतिहिन्ना वला यख़रुजना इल्ला अन यातीना बिफ़ाहिशतिन मुबय्यिनह वतिल्क हुदूदुल्लाह वमन यतअद्द हुदूदल्लाहि फ़क़द ज़लम नफ़्सह ला तदरी लअल्लल्लाह युहदिसु बअद ज़ालिका अम्रा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। सूरत तलाक़, ये सूरत मदीने मुनव्वरा में नाज़िल थी। बरुकों 249 कलमा 1060 हरफ आहिनि। इन सूरत में तलाक़ जा अहकाम ऐं उन जा सबब ऐं आइस, हामिल, हाइज़, नफ़को, तस्दीक़, रिसालत, तहक़ीक़, सवाब, तकज़ीब, अज़ाब, बाग़, औज़ा, ख़िलक़त, आसमान ऐं ज़मीन, तक़दीर इलाही, फ़हम, इल्म, ग़ैर मुतनाही, इन्हनि जो बयान थियल आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो अल्लाह जे नाले सां जेको महिरबान निहायत काजारो आहे। या अय्युहन नबिय्यु इज़ा तल्लक़्तुमुन निसाअ फ़तल्लिक़ूहुन्ना लि'iद्दतिहिन्ना व अहsul इद्दह। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी पंहिंजे उम्मत खे चओ, इज़ा तल्लक़्तुमुन निसाअ, अवी जॾहिं ज़ालुनि खे तलाक ॾियो, फ़तल्लिक़ूहुन्ना, त खेनि इद्दत जे शुरूअ में तलाक ॾियो, लि'iद्दतिहिन्ना, ऐं इद्दत ॻणियो, व अहsul इद्दह, वत्तक़ुल्लाह रब्बकुम, ऐं पंहिंजे पालनहार अल्लाह खां ॾिजो। ला तुख़रिजूहुन्ना मिन बुयूतिहिन्ना वला यख़रुजना, खेनि संदन घरनि मां पधरी बेहयाई जे कम खां सवाइ न कढो। अन यातीन बिफ़ाहिशतिन मुबय्यिना, ऐं उहे पाण बि न निकिरनि। वतिल्क हुदूदुल्लाह, उहे अल्लाह जूं हदूं मुक़रर थियल आहिनि। वमन यतअद्द हुदूदल्लाहि फ़क़द ज़लम नफ़्सह, ऐं जेको अल्लाह जूं हदूं लताड़ींदो, तंहिं बेशक पंहिंजे नफ़्स सां ज़ुल्म कयो। ला तदरी लअल्लल्लाह, को नथो ॼाणे त मथां अल्लाह युहदिसु बअद ज़ालिका अम्रा, ॿियो को वाक़ियो पैदा करे। निकाह ऐं तलाक जे मुतालिक़ पेचीदा मसाइल आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब साईं हर मुस्लमान खे सही नमूने सां निकाह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं उन निकाह खे ता हयात अल्लाह तबारक व तआला उन्हनि जोड़नि में मोहब्बत पैदा करण फरमाए। कुछ शयूं अहिड़ियूं आहिनि
जे ईमान आहे, ईमान जो फ़ाइदो दुनिया में भी, कब्र में भी, आखिरत में भी, जन्नत ताईं। निकाह इन दुनिया में भी ऐं आखिरत में भी, जेकॾहिं औरत ॿियो मुड़ुसु निकाह नथी करे, पाण भी नेक साले आहे, मर्द भी नेक सालियो आहे, अल्लाह तबारक व तआला इन जोड़े के जन्नत में भी गॾु राइण फरमाईंदो। जन्नत में जेके हूरा आहिनि, दुनिया जी घरवारी उन्हनि हूरुनि जी भी सरदार बनबी। शर्त आहे ईमान ऐं फर्मा बरदारी। अड़े नमूने सां सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाढ़ी मुबारक, इहा भी इन दुनिया में गॾु, कब्र में गॾु, क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुञाणींदा। जहिड़ी तरह दाढ़ी मुबारक समूरन नबियन जी सुन्नत आहे, अड़े नमूने सां समूरन नबियन जी सुन्नत निकाह करण भी आहे। हिकिड़ो माण्हू सॼी रात इबादत करे थो, जागे थो, ॾींहं जो रोज़ो रखे थो। ॿियो हिकिड़ो मुसलमान आहे, निकाह करे थो, फर्ज़ पढ़े थो ऐं ॾींहं जो पंहिंजो हलाल रिज़्क़ कमाए थो। इहो उन रात जागंदड़ ऐं ॾींहं जे रोज़े रखंदड़ खां अफ़ज़ल इंसान आहे मोमिन, जेको निकाह करे। निकाह इंसान जी ज़रूरत आहे, मर्द हुजे औरत हुजे। जे खाइण ज़रूरत आहे, पीअण ज़रूरत आहे, पोशाक ज़रूरत आहे, निंड ज़रूरत आहे, अड़े नमूने सां इंसान जी ज़रूरत मर्द हुजे औरत हुजे, निकाह भी आम ज़रूरत आहे। अल्लाह न करे, अल्लाह न करे जेकॾहिं मर्द ऐं औरत, ज़ाल ऐं मुड़ुस जी ना इत्तेफ़ाक़ी थी पवे थी, अल्लाह तबारक व तआला संसदो सूरत निसा जे अंदर फरमायो, अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, मर्द हाकिम आहिनि औरतुनि ते। पोइ जेकॾहिं अणत बणत थी पवे, अल्लाह पाक फरमाए थो, फ़अइदूहुन्न, उन्हनि खे वाइद कयो, नसीहत कयो। वहजुरूहुन्न, हुजनि घर में पर बिस्तरो जुदा हुजे। ॿिए नंबर ते इहा कावड़ आहे। ईअं न त पाण थोरे घणे ते कावड़ जे घर मां घरवारीअ खे कढी छॾे, इन जी इस्लाम इजाज़त नथो। ज़बान सां नसीहत करे, बिस्तरो जुदा करे, हुजे घर में, अञा भी नथी सुधरे त पोइ अल्लाह पाक फरमाए, वज़रिबूहुन्न, पोइ उनखे थोरी घणी मार भी हुजे। तव्हां त मुड़ुस जी फर्मा बरदार थिए। जेकॾहिं अञा भी नथो थिए निभाउ, त पोइ हिकु मर्द मुड़ुस जे तरफ़ खां, हिकु मर्द सालियो जेके ठार कराईंदड़ हुजनि, जंहिंखे इहो मलको अल्लाह पाक ॾे,
पोइ ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि में ठाह कराइनि। जेको ज़ाल मुड़ुस जे ठाह में कूड़ हणे थो उनखे कूड़ जो गुनाह न थींदो। ॿिन खे ठाहिण में कूड़ हणे थो उनखे बि इन कूड़ जो गुनाह न थींदो। सुलह हिकु अल्लाह पाक खे एॾो पसंदि आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह पाक इन बाने खे जेको दिल में सच्चाई रखी करे ॿिनि रुठलनि खे ठाहे थो, ज़ालनि मुड़ुसनि जी पाण में रंजिश आहे, हुनजी थधी दिलि ॿुधाए थो, हुनखे हुनजी थधी दिलि ॿुधाए थो, पाण में ठाह कराए थो त इहो भलो इंसान आहे, इनखे कूड़ जो को गुनाह न थिए। इन खां बाद में बि जेकॾहिं निबाह न थिए त पोइ आहे छॾणु। तलाक लफ़्ज़ जी माना आहे कटणु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे पुफाट जो निकाह सहाबी सगोरे सां करायो। अलाह जी कुदरत ॿिन्ही जूं दिलियूं पाण में न टिकियूं, हलंदे तलाक ते ॻाल्हि वाक़िअ थी। तलाक जाइज़ आहे पर अल्लाह पाक इन ॻाल्हि ते कावड़िबो आहे त जेतिरो थी सघे उन्हनि में निबाह वारी सूरत कजे। के इंसान हूंदा आहिनि न उनखे पाण वटि रखंदा आहिनि न वरी तलाक ई ॾींदा आहिनि। कल मुअल्लक़ इहे जे का शइ टंगे छॾिजे इहो बि वॾो गुनाह आहे। कंहिंजी ज़िंदगी विञाइण, के विढ़नि पाण में वयल में औरतूं इहो न्याणियुनि जे मथां ज़ुल्म आहे। जेतिरी सूरत थी सघे ठाह जी त इंसान ठाह करे। आख़िरी सूरत इहा आहे तलाक जी, पर अल्लाह पाक इन शइ ते कावड़िबो आहे। नापसंदीदा कमु इहो आहे रब साईं वटि। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं इन कावड़ वारे कम खां अल्लाह पाक समूरनि मुस्लमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। हे पैगंबर पंहिंजे उम्मत खे चयो त अवी जॾहिं ज़ालुनि खे तलाक ॾियण जो इरादो कयो संदन इद्दत जे शुरूअ में तलाक ॾियो। मतिलब ही आहे त तलाक मुक़रर कयल वक़्त में ॾिनी वञे, पाकाईअ जी हालत में। छो त इद्दत जेका हूंदी आहे औरत जे लाइ उहा रहम खे साफ़ करण जे लाइ हूंदी आहे। मतां मर्द जो पाणी अंदरि हुजे, उन मां ॿार थियल हुजे, ऐं जेकॾहिं इद्दत में वरी ॿिए सां निकाह करे त इहो ॿार कंहिंजो थींदो। इन नसब खे ज़ाहिर करण जे लाइ औरत जे मथां इद्दत मुक़रर कई वई। पोइ तलाक जी इद्दत हुजे या जंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वञे, इहा इद्दत जो मक़सदु इहो आहे त तव्हां त इन जो रहम साफ़ थिए। तलाक टे क़िस्म आहे। जॾहिं औरत पाक आहे, मुड़ुस हुनखे सौंसिधो चयो अंत तालिकुन, तोखे तलाक आहे, महीनो गुज़री वियो,
वरी पाक थी वरी ॾिनईसि, वरी 3 महीनो गुज़री वियो, पाक थी 3 तलाक ॾिनईसि। इहे हाणे 3 तलाकूं अची वयूं। पर जेकॾहिं 1 तलाक ॾिनईसि, औरत पेशेमान थी, मुड़स जी दिलि वरितईं, पोइ हाणे जेकॾहिं महीने जे अंदरि रुजू करे थो त पोइ हुनखे जाइज़ आहे। के माण्हू घरवारीअ खे तलाक जो लफ़्ज़ चवंदा आहिनि, उहो इहो हिकिड़ो तलाक जो लफ़्ज़ वाक़िअ थी वेंदो। कुझु अरसे खां बाद में वरी जेकॾहिं कावड़ में ॿियो लफ़्ज़ चयईंसि, ही 2 तलाकूं थी वेंदियूं। कुझु अरसे खां बाद में वरी 3 दफ़ो चयईंसि त हाणे 3 तलाकूं वाक़िअ थी वेंदियूं। पोइ इंसान खे ख़बर न पवंदी आहे त कावड़ में मां कहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायो। के जाइल माण्हू 3 तलाकूं हिक ई लफ़्ज़ में चवंदा आहिनि। इन खां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मनो करणु फरमायो। जंहिं 3 तलाकूं ॾिनियूं, हाणे इहा औरत हुन जे लाइ हलाल न आहे। पोइ के वरी जाइल माण्हू इन ॻाल्हि खे लिकाईंदा आहिनि त हाणे असांजी रुसवाई थींदी। पोइ जंहिंखे बि ख़बर हूंदी आहे त जाइल माण्हू हुनखे बंदि कंदा आहिनि, पोइ इन जे अंदरि जेकॾहिं कंहिं इन ॻाल्हि खे बंदि कयो, उन खां बाद में इन जी ज़िना लिखी वेंदी। ॿार जेके पैदा थींदा उहे हरामी छॾिबा। अलाह वटि इहो ज़ानी लिखियो वेंदो। अलाह हुन जे दिलि खे ॼाणे थो। ॿिन्ही धुरनि जे खे जेकॾहिं लफ़्ज़ अहिड़ा निकिरी विया, पोइ कंहिं ॿुधा या न ॿुधा, सिर्फ़ु उन्हनि पाण में ज़ाल मुड़ुस ॿुधा त तलाकूं वाक़िअ थी वेंदियूं। अलाह खां दुआ आहे त रब साईं समूरनि मुसलमाननि खे अहिड़ी नौबत खां महफ़ूज़ रखणु फरमाए। इहो मुख़्तसिर तर्जुमो जेको अलाह पाक चवरायो, बाक़ी पेचींदा मसाइल आहिनि। अहिड़ी इंसान नौबत घर में न आणे। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मर्दनि खे औरतुनि जी वसियत करणु फरमाई, ऐं वरी औरतुनि खे इहो हुकुम करणु फरमायो उन औरतुनि जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साराह करणु फरमाई, जेके 5 वक़्त निमाज़ पढ़नि, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखनि ऐं पंहिंजे मुड़ुस जी फर्मा बरदारी कनि, मुड़ुस जे घर जी ऐं पंहिंजे जान जी हिफ़ाज़त कनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा औरत जन्नत यानी आहे। भली औरत जी इहा ख़सलत जो जॾहिं हुनखे मुड़ुस ॾिसे त मुड़ुस खे ख़ुशि करे, हुनजी फर्मा बरदारी करे। नेका अक़द इहा हिकिड़ी ॻंढ आहे, इनखे ता हयात हलाइणो आहे। कुझु मर्द खे ॻाल्हियूं सहिणियूं पवंदियूं, कुझु औरत खे सहिणियूं पवंदियूं। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं असां समूरनि मुसलमाननि खे हिदायत अता फरमाए। व आखिरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।